सिंध हाई कोर्ट में कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणियूं थियूं। अदालत जाग में अॻभराई न थियण ते जाच ऑफिसरनि ते कावड़ जो इज़हार कयो। ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा में लापरवाही करण में जेको जाच ऑफिसर कोताही कंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जस्टिस नेमतुल्लाह फुल फोटो चयो त गुम थियल शहरियुनि जी जाच ॻोल्हा ऐं नाकाम थींदड़ जाच ऑफिसरनि खे बि जवाबदारनि जी लिस्ट में शामिल कयो वञे। असांखे हर रोज़ जी अॻभराई वारी रिपोर्ट बाबति आगाह कयो वञे। जस्टिस नेमतुल्लाह फुल फोटो पंहिंजी रिमार्क्स ॾींदे वधीक चयो त जेकॾहिं जाच ऑफिसर पेश न थिया त उन्हनि खे बि जवाबदारनि जो साथी सम्झो वेंदो। अदालत सम्झंदी त उन्हनि जाच ऑफिसरनि बि शहरियुनि जी गुमशुदगी में मदद कई। अदालत में एडिशनल एडवोकेट जनरल सिंध हाकिम शेख चयो त औरंगी टाउन मां गुम थियल शहरी ज़फ़र जी ॻोल्हा लाइ कोशिशूं जारी आहिनि। गुम थियल माण्हुनि बाबति GIT जा 9 इजलास ऐं 2 सूबाई टास्क फोर्स इजलास थी चुका आहिनि। अदालत वफ़ाक़ी सूबाई घरू सेक्रेटरी IG सिंध जाच ऑफिसर ऐं ॿियनि इदारनि खां 18 दिसंबर ताईं रिपोर्ट तलब करे वरिती।